औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो। अॼु 8 जुलाई 2025 जो ॾींहुं आहे ऐं अॼु असांजो मौज़ू आहे मौलवी अल्लाह ॾिने आरिजे जो शुजरो बयानु करणु। मौलवी अल्लाह ॾिनो खे हिकु पुटु हुयो, मौलाना मोहम्मद उस्मान। मौलाना मोहम्मद उस्मान खे हिकु पुटु हुयो, मौलाना ग़ुलाम उमर। मौलाना ग़ुलाम उमर खे हिकु पुटु हुयो, मौलाना मोहम्मद परियल। मौलाना मोहम्मद परियल खे ॿ पुट हुया, ग़ुलाम हैदर। ग़ुलाम हैदर खे 3 पुट आहिनि, ज़ाकिर हुसैन, बाबर अली, साबिर अली। ज़ाकिर हुसैन खे 2 पुट आहिनि, ग़ुलाम हैदर, ग़ुलाम अली। ग़ुलाम फारूक उर्फ़ साईं असदुल्ला आरिजो खे 2 पुट आहिनि, मोहम्मद अहसन ऐं मोहम्मद मुहसिन। जज़ाकल्लाह।